डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मौजूद SSP सांगड़ एजाज अहमद शेख पारा मंशियात फरोशन ऐं ॾोहरनि खिलाफ शुरू कियल मुहिम कामयाबी सां जारी आहे। उन सिलसिले में SHO सांगड़ गुलजार अली मरी बदनाम ज़माना मंशियात फरोश आलम खान पठान जे अड्डे ते छापो हयो त जवाबदारनि पुलिस ते फायरिंग करे ॾिनी। मुक़ाबले खां पोइ मंशियात फरोश आलम खान पठान ऐं सोनू खान पठान खे गिरफ़्तार करे 5 किलो वधीक चर्स ऐं 2 GT पिस्टल हथ करे वरिता। उन खां अलावा SHO शहदादपुर न्याज़ हुसैन कलोड़ो मंशियात फरोशन खिलाफ 4 मुख़्तलिफ़ कार्रवाइयुनि में 4450 ग्राम चर्स हथ करे गुलशेर कलोई ज़मान मक्सी इरफान अली कलोई के गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त रसूल बख्श लाखो खां 20 लीटर देसी शराब हथ करे वरितो आहे। काबाड़ी जे दुकान अब्दुल मजीद राजपूत खां चोरी थियल बैटरी जनरेटर ऐं हथौड़ी भी हथ करे वरिती आहे। गुटके खिलाफ कार्रवाई कंदे SHO मंगली बहादुर शाह बिरोई खां 255 गुटका पुड़ियूं, SHO तालका मोहम्मद आज़म इरशाद कुरैशी खान 96 गुटका पुड़ियूं, SHO दरिया खान रिंद अशरफ अली ज़रदारी मीर मुर्ज़ा मौला बख्श शेख ऐं यूसिफ मसीह खां 890 गुटका पुड़ियूं ऐं अयास डेरे खां 385 ग्राम चर्स हथ करे वरितो आहे। SHO टंडो आदम गुलाम शब्बीर गिलवानी चोरी जो सामान ख़रीद करण जे इल्ज़ाम में हयात पठान के गिरफ़्तार करी संदसि कब्ज़े मां 2 इलेक्ट्रिक स्टेबलाइज़र 4 पखा साइलेंसर ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे, जॾहिं त चोरी जे केस में रूपो जवाबदार तैमूर इन खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे।